अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़ा शख़्स बीमार ऐं तकलीफ़ आहे अने चयईं त जे मथे इनके कोई पण जादू जिन आहे अने जिन्नात जी तरफ़ा ये आवाज़ अचे तो मूंखे हुन शख़्स हलाएं अथवा हिन जे घर में जेको कामण रहियासीं हुन शख़्स कयईं अने हिन जो घर फिटाए में फलां व्यक्तिअ जो हथ आहे। हाणे सवाल ही पैदा थिए थो त कुरो ये ॻाल्हि सची आहे का इन में की ॿियो रोलो आहे? जी हक़ीक़त में रोलो आहे। शैतान जो कमु कुरो आहे। ही जेको बोले थो, ख़ैर इंसान इन तरह तरह जूं बीमारियूं अचींदियूं ऐं आज़माइशूं अचींदियूं, कंहिं ते आफ़त पण अचींदी, मगर शैतान जी ॻाल्हि की न मञे में अचींदी। अक्सर आमिल रहिया ई पोइ ईअं ॻाल्हि खे अॻे हलाए छॾी त हा हिन ते जेको जादू रहियो से फलाणे व्यक्ति कयईं, हिन खे जिन रहियो से हुन व्यक्ति हलायईं। ग़लति ग़लति ग़लति। ही मड़े शैतान आहे अने शैतान जी ॻाल्हि ते अमल न थिए। इन्नमा युरीदु शैतान, बेशक शैतान त ई चाहे थो त आंजे दरमियान अदावत विझे, तरह तरह जी चीज़े में अदावत विझे। त शैतान खुल्लम खुल्लो दुश्मन आहे। शैतान जी ॻाल्हि थोड़ी मञ में अचींदी। जेकॾहिं किथे पण अहिड़ो मुंदो अचे, अने ही आयो आहे मुंदो, वेड़ थी आहे, त उन्ही खे गुज़ारिश है जे शैतान जी ॻाल्हि न मञो। शैतान वेड़ कराईंदो, नफ़रत विझाईंदो, आके जहन्नम में खड़ी वेंदो, हिते पण कंहिंखे जेल में खड़ी वेंदो, कंहिंखे पालारा में, कंहिंखे कब्रिस्तान में, कंहिंखे अस्पताल में, कंहिंखे खाटलो बाटलो मड़ाई शैतान ॾेराईंदो। शैतान चवंदो बसि मूंखे हुन हलाए तंहिं भेरो लठी खणंदासीं। तो असांजे बच्चे में जिन को हलाए बस अचेड़े मचे जालो मालो। ई मड़े शैतान जा कम ई। शैतान खुल्लम खुल्लो इंसान जो दुश्मन आहे। इन जी पैरवी आई आहे न। इंसान खे तकलीफ़ थिए हॉस्पिटल में इलाज करायो, अथवा जेको नेक आमिल रहिया राकीअ उन्ही वटां इलाज करायो। अने कोई पण शख़्स जेकॾहिं राकी थिए थो, फीणा विझे थो, पण उन पिंड जी अहिड़ी कहानी किसो पियो करे ऐं ॿियूं पियो उबत सुबत ॻाल्हियूं करे त उहो राकीअ न आहे। अने जेकॾहिं इलाज करे थो तावीज़ से, ॾोर से, त ई गुनहगार इंसान आहे। कारण के तावीज़ लटकाइण, आफ़त ऐं मुसीबत खे दूर करेला ॾोरा ॿधण, ई मड़े गुनाह जा कम आहिनि। अल्लाह वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।